नाज़रीन, टंडे बागे जे आबादगारनि पारां वाटर कोर्स बंद करण खिलाफ बदीन में एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। वधीक तफ़सील ॾिसूं था बदीन मां अली मोहम्मद शाहणी जी रिपोर्ट। नाज़रीन, टंडो बागो जे आबादगारनि सैता ऐं हालेपोटा बिरादरी तरफ़ां ऐवान साहब बदीन अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे हिते धरणो हयो वियो। संदन चवणु आहे त उते जेके असांजे हदाछड़ ते 4 वाटर कोर्स हुआ ऐं उहे जेके आहिनि STO फयाज़ कमराणी बंदि करे छॾिया आहिनि। इन हवाले सां अचो त साण ॻाल्हि ॿोल कयूं त वधीक संदन छा चवणु आहे। कमराणी एरिगेशन जो ऑफिसर आहे, उन असांखां 2 लख रुपया घुरिया। नवाज़ दारोगो उनखे वठी आयो, असांखे चई त जेको आहे असांखे 2 लख रुपया ॾियो। असां वटि हींअर पीअण जो पाणी कोन्हे, असांजा माल मरनि पिया। 2 लख रुपया किथां ॾियूं? उन तां उन मच्छर वठी असांजा वाटर खे कानूनी वाटर जेके आहिनि माना लटे छॾिया आहिनि। माण्हू असीं वसवार में घुर था करियूं त असांखे पाणी खपे ऐं असांखे इंसाफ़ खपे, जेको आहे असांजा FIR ख़तमु कयूं वञनि। असांजो कानूनी वाटर आहिनि जेके STO फयाज़ कमराणी रिश्वत जे एवज़ असांजा वाटर कानूनी लटे छॾिया आहिनि। असांजी उन ते 1200 एकड़ खां वधीक ज़मीन आहे ऐं असांखे पीअण जो पाणी कोन्हे, माल जो पाणी कोन्हे। अचनि शाख ते असीं आबादगार आहियूं, साता आहिनि, हालेपोटा आहिनि, उन्हनि जा 4 वाटर आहिनि। असांजो हालेपोटे जो 7 आहे, हुननि जो 7 आहे। ऐं हींअर शाख जी खांटी करायूं। खांटी कराइण जे बहाने हिकिड़ो शाख थी वई झकी, पाणी हलियो वियो हेठि। असांजे वाटरनि खे हुन धिको आयो, बाक़ाइदे धिको हणी छॾियो। उनजो बि असां हुनखे कोन चयो। जॾहिं पाणी वही आयो त असांजा माल ढोर ढगा बनियूं आबादियूं सुकियूं पए। असां हुनखे चयो बाबा असांखे पाणी ॾियो। असां 4-5 लटा सॼो बि वाटर ख़तमु करे छॾियो अथनि। घटि में 100 कलाक मिशन हलंदी तॾहिं हुनखे वरी कढंदी। गुलाम सिंह चावड़ सां गॾु अली मोहम्मद शाहणी, धरती न्यूज़।